मौजूद आहियूं क्रमपुर मालपीड़ी में। क्रमपुर मालपीड़ी जे आगाज़ खां पोइ जो पीढ़ी जो ॿियो वार आहे जेका त हिन वक़्तु मालपीड़ी में जेका त काफ़ी तइदाद में ढोर भी मौजूद आहिनि ऐं जेका त मालवंत वापारी ऐं इलाइक़े वासी भी मौजूद आहिनि। अॼु त क्रमपुर मालपीड़ी जे हवाले सां अॻे खां बेहतर रिज़ल्ट आहे। अॻे जेके 70-80 ढोर हुया हिन दफ़े 300-400 ढोर अची विया आहिनि। वापारियुनि जी ॾाढी रश आहे, ॾाढी माना ॾे वठि लॻो पियो आहे। सरदार साहिब जी वॾी महिरबानी हुन जे पंहिंजे इलाइक़े जे ख़ुशहाली जे लाइ हीअ मालपीड़ी खोली आहे। इंशाअल्लाह ताला असांखे तवक्कल आहे हीअ पीढ़ी वधि में वधि कामयाबु थींदो ऐं इंशाअल्लाह वापारी जेके माल ॾींदड़ उहे वठंदड़ ॿई कोऑपरेशन कंदा। हिन पीढ़ी में कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि तव्हां जो स्पेशल सिक्योरिटी आहे। स्पेशल जेके रोड ते 24 कलाक मोबाइल जी गश्त हले थी, गेट ते सिक्योरिटी आहे। ॿाहिरि मोबाइल बगन लाड़े खां वठी क्रमपुर खां वठी शेरगढ़ ताईं इन राउंड में आहे। इंशाअल्लाह ताला हिते कंहिं क़िस्म जो अमन उमान जो बिल्कुलु कंट्रोल में आहे। कंहिं क़िस्म जी का फिक्र न करे, कोई वापारी तसली सां हिते पंहिंजो माल ॾेती करे। मालवंत वापारी इलाइक़े वासियुनि खे कहिड़ी अपील कंदव? असां हुनखे अपील कयूं था हुनजी पंहिंजो इलाइक़े जो पीढ़ी आहे हिन वधि में वठनि ऐं वधि में ख़रीदो फरोख्त करे जीअं हिते जे माण्हुनि में ख़ुशहाली अची वञे ऐं हिते रोज़गार जा वसीला पैदा थियनि। भली सुठी आहे, पीढ़ी भली लगी आहे। इंशाअल्लाह पीढ़ी वधंदी ऐं ॿी धमाल ते इंशाअल्लाह आस्ते आस्ते पीढ़ी वधी रोज़ी की जीती भलाई आहे। शुक्र आहे। कहिड़ी अपील कंदव? अच्छा, ये ॿियो वार आहे पीढ़ी जो? पहिरें खां ॿिए वार में रश मालपीड़ी जे हवाले सां छा चवणु चाहींदो? साईं इंशाअल्लाह ये असांजे लाइ तमामु बहितरीनु थियो आहे। इलाइक़े में माना मंडी लॻो आहे, कच्चे में आस पास में माल अचणु इंशाअल्लाह तमामु सुठो माल ईंदो ऐं माल विकिरो बि थी वेंदो। असांजे लाइ बि अल्हम्दुलिल्लाह तमामु सुकून बि थियो आहे। हिन मालपीड़ी में कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? हिन माल में साईं वॾियूं सहूलियतूं आहिनि। रेंट्स बि आहे, पुलिस बि आहे, इलाइक़े में अमन सां गार्ड वग़ैरह बि मंडी में आहिनि। इंशाअल्लाह मंडी में कामयाबी थींदी। सरदार साहिब जी वॾी महिरबानी थी आहे। आवाम जे लाइ हीअ मंडी नज़दीक असांजे ॻोठ जे आस पास में खोलायो वियो ऐं असांखे तमामु बहितरीनु थींदी। असां ॿाहिरि बि वञूं पिया पर अञा सरदार साहिब जी महिरबानी थियो जो हिन मंडी खे कामयाबु कराइण जे लाइ असांजे लाइ सहूलियत पूरी कई। तव्हां मालवंत जेका वापारियुनि ऐं इलाइक़े वासियुनि खे जेका कहिड़ी अपील कंदव हिन पीढ़ी जे हवाले सां? इंशाअल्लाह असां वापारियुनि खे बि अपील कंदासीं, असां संगत साथी खे बि वठी ईंदासीं। असांजी इहा अपील आहे त हिते माल वठनि ऐं मंडी खे कामयाबु कनि ज़ोर शोर सां। ॿाहिरि मंडी में असां वञूं था पर बहितरीनु असांजो पंहिंजो ॻोठ जो आहे, पंहिंजे सरदार साहिब जो आहे, पंहिंजे माना इलाइक़े जो आहे। मंडी नज़दीक आहे, असांजे लाइ तमामु सहूलियत। मालपीड़ी में मौजूद मालवंतनि इलाइक़े वासियुनि ऐं वापारियुनि जो चवणु हो त हीअ जेकी पीढ़ी आहे असां इलाइक़े वासियुनि जे लाइ जेको आहे त फ़ाइदेमंद साबित थींदी। हिन पीढ़ी में सख़्तु जेको आहे सिक्योरिटी बि आहे। पीढ़ी बिल्कुलु इंडस हाईवे जे नज़दीक हुई, जेको आहे इंडस हाईवे सां जेको आहे लॻ आहे ऐं हिन जेको आहे मालपीड़ी में मौजूदु मालवंत वापारियुनि जेको आहे त इलाइक़े वासियुनि ऐं जेको आहे त जेको चौपाई माल जो वापारु कंदड़ आहिनि उन्हनि खे अपील कई त हीअ अव्हांजे इलाइक़े जी पीढ़ी आहे जेको आहे त हिन पीढ़ी में वधि खां वधि जेको आहे त माल आणे माल जी ख़रीदो फरोख्त करे हिन पीढ़ी खे जेको आहे त कामयाबु कयो वञे। हिन मालपीड़ी कामयाबी सां इलाइक़े जी जेको आहे त ख़ुशहाली थींदी। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN न्यूज़ क्रमपुर।